या रसूल अल्लाह तव्हांजे हिन महफ़िल जे ॿाहिरों हिकिड़ो नौजवान वेठो आहे, ॾाढो रोए थो। उन जे रोअण खे ॾिसी, उन नौजवान जे रोअण खे ॾिसी मूं उमर खे बि रोअण अची वियो आहे। हू जो रुनो त उन खे ॾिसी आसियूं पियो करे, नीज़ारियूं पियो करे, न्याज़मंदी में रोए पियो। उन जे रोअण खे ॾिसी मूं उमर खे बि रोअण अची वियो आहे। हबीबन करीमन फरमायो त हिनखे वठी अचो। उन नौजवान जेको रोए थो हुनखे वठी अचो। हबीबन जे अॻियां आयो, पाण करीम फरमाइनि था, म्या छो थो रोई? ओ नौजवान तूं छो थो रोई? चए थो या रसूल अल्लाह, मूंखे मुंहिंजा गुनाह यादि पिया आहिनि, मूंखे मुंहिंजा ॾोह मुंहिंजूं ख़ताऊं यादि पियूं आहिनि, तॾहिं रोआं थो। मदीने वारे साईं फरमायोसि त तुंहिंजा गुनाह घणा या आसमाननि जा तारा घणा? चए थो या रसूल अल्लाह, आसमान जे तारनि खां मुंहिंजा गुनाह घणा आहिनि। हबीबन फरमायोसि त भला ॾे ख़बर, मींहं जा फुड़ा घणा या तुंहिंजा गुनाह घणा? चए थो या रसूल अल्लाह, मींहं जे फुड़नि खां मुंहिंजा गुनाह घणा आहिनि। हबीबन फरमायो त वणनि जा पन घणा या तुंहिंजा गुनाह घणा? चए थो या रसूल अल्लाह, वणनि जे पननि खां मुंहिंजा गुनाह अञा घणा आहिनि। सरकार फरमाइनि था, भला ॾे ख़बर, अल्लाह जी रहमत घणी या तुंहिंजा गुनाह घणा? रड़ निकिरी वियसि, दाह करे चए थो या रसूल अल्लाह, मुंहिंजो अबो अम्मा तो तां कुर्बान वञे, मुंहिंजे रब जी रहमत तमामु वॾी आहे, मुंहिंजे गुनाहनि खां रब जी रहमत तमामु वॾी। हबीबन फरमायोसि त उहो रहमत वारो रब तुंहिंजा गुनाह बख़्शींदो। भला ॿुधाए सही तो कहिड़ा गुनाह कयनि जो एॾो परेशान आई? चए या रसूल अल्लाह, ॿिया त गुनाह मूं में घणा, ॿियूं त ख़ताऊं घणियूं, पर हिकिड़ो गुनाह मूंखां तमामु वॾो थियो आहे। साईं फरमाइनि था, उहो कहिड़ो वॾो गुनाह कई? चए या रसूल अल्लाह, मुंहिंजी हिकिड़ी रिश्तेदार औरत हुई, ॾाढी हसीनो जमील हुई, पर पाक दामन नेक परहेज़गार औरत हुई। मां उन में बुरी नज़र रखियूं वठंदो हुयुसि, पर हूअ ख़ुदा जे ख़ौफ़ वारी बानी मूंखे कॾहिं पंहिंजे क़रीब अचण न ॾिनई, तां जो उहा वीचारड़ी वफ़ात करे वई, माई मरी वई, मूंखे अचे शैतान गुमराह कयो। या रसूल अल्लाह, मूं हीअं कयो जो उन खे माण्हू जनाज़ो पढ़ी उन खे कब्र में पूरे मोटी आया। रात थी आ, जॾहिं सभु माण्हू वञी सुता त मूं हीअं कयो जो रात जो वञी उन जी कब्र खे खोटियुमि, उन जी कब्र खे खोलियुमि, उन जे लाश खे ॿाहिरि कढियुमि, पोइ उन जे लाश तूं मूं कफन हटायो, कफन हटाए मूं उन लाश साण बुराई कई आहे। जेॾी महिल मूं इहो गंदो कमु कयो त उन लाश में चुरपुर थी मूंखे चवण लॻी त मूं न्याणी तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो हुयो। तो मूंखे कब्रिस्तान में अची नापाक बणायो आहे। तू अल्लाह जे नंबर खां न ॾिने, तू ख़ुदा जे ख़ौफ़ खां न ॾिने, मूंखे कब्र में अचे मुंहिंजे कफन खे लाथुई, मूंखे कब्रिस्तान में अचे नापाक बणाई। या रसूल अल्लाह, जेॾी महिल उन जे लाश मंझो इहो आवाज़ आयो, ओॾी महिल मुंहिंजा लिंग ॾकी विया, रोअण अची वियो त हाणे अलाए छा थींदो। या रसूल अल्लाह, पोइ ॾकंदे ॾकंदे मूं उन खे पूरियो त सही, कब्र में दफ़नायुमि त सही, पर हाणे रोआं थो त अल्लाह जी कहारी सरकार आ। बेनियाज़ रब जे अॻियां मां कहिड़ो जवाब ॾींदुसि?
या रसूल अल्लाह मूंखे अॼु इहे गुनाह यादि पिया आहिनि उमिरि सारी गुनाहनि में विञायम या रसूल अल्लाह करे सौदो कसे कच जो विहायुम या रसूल अल्लाह ओ वही जवानी आई पीरी तभी लजकान का पेई वारे विख के अञा अॻिते वधायुम या रसूल अल्लाह उमिरि सारी गुनाहनि में विञायम या रसूल अल्लाह हिन जी आ ॻाल्हि जेॾी महिल बयान कयई हबीबन करीमन फरमायो त जल्दी कर मुंहिंजे मजलिस मां निकुर मुंहिंजे मदीने मां निकिरी वञ मता तुंहिंजे करे ॿियनि जे मथां रब जो ॾमर नाज़ुल थिए निकुर मुंहिंजे मदीने मझां ओ ज़ालिम अहिड़ो कमु करे वरी मुंहिंजे अॻियां आयो ही तो केॾो न कुधो कमु कयो आहे हबीबन करीमन उन खे ॿाहिरि कढाए छॾियो आहे हू रोंदो रड़ियूं कंदो जबलनि ॾे हलियो वियो गारनि ॾे हलियो वियो रड़ंदो वते हाय अफ़सोस मूं छा कयो जो महबूबन करीमन बि मूंखे पंहिंजे मदीने मां कढाए छॾियो हाणे वञा त कहिड़े दर वञा सूंहं विञाय में सूमरा मुंहिंजो मेरो मुंहुं थियो में वञणु उत पियो में जिते हलणु नाहे हुस्नरी सूंहं विञाय में सूमरा मुंहिंजो केॾे वियो में कमाल वञा कीअं वतन ॾे हेड़ो वठी हाल जेॾी मूं जमाल सूंहां सरतियुनि विच में त कीअं माफ़ी वठां कीअं रब खे रिझायां कीअं अल्लाह खे परचायां कीअं रिझायां तोखे कीअं परचायां कीअं रिझायां तोखे कीअं परचायां दस कोॾा मां थियां मोमिन पाक निमाज़ी दस तूं राणा जीअं थी राज़ी हो जामी जोड़ायां कि न सिरड़ो निमायां दस कोॾा मुंहिंजा दोस्तो रोंदे रोंदे 40 ॾींहं थी वियसि हिकिड़े जबल जे मथां वेठो आहे रोए वेठो ज़ारो ज़ार चए थो मुंहिंजा मौला अॼु 40 ॾींहं मूंखे रोंदे रड़ंदे थियो आहे ए मुंहिंजा मौला जे मूंखे माफ़ी ॾी त तूं अरहमुर राहिमीन आहीं तूं बख़्शणहार आहीं मुंहिंजा मौला जे माफ़ी नथो ॾी दुनिया में अज़ाब ॾे दुनिया में मूंखे जेको अज़ाब ॾियणो अथई सो हिते ॾे मूंखे जहन्नम जी बाहि खां बचाइजाए मुंहिंजा मौला मूंखे दोज़ख जे भड़कंदड़ अज़ाब खां बचाइजाए जेका सज़ा ॾींहं सां मूंखे दुनिया में भली ॾे पर जे तूं माफ़ी ॾी त तूं रहीम आहीं तूं करीम आहीं तूं गफ़ार आहीं तूं सत्तार आहीं ए मुंहिंजा मौला जे तूं मूंखे माफ़ी ॾी त पोइ पंहिंजे सुहिणे नबी जे ज़बानी मूंखे ख़ुशख़बरी मिलाए त तूं मूंखे बख़्शे छॾियो आहे बस हेॾो हिन जो हे अर्ज़ करणो होॾो रब्बुल आलमीन जल्ल शानु जिब्रील अमीन खे मोकिलियो आहे ओ जिब्रील वञ मुंहिंजे सुहिणे नबीअ खे वञी अर्ज़ कर त या रसूल अल्लाह जे नौजवान खे तो पंहिंजे मजलिस मां कढाए छॾियो उन जो रोअण उन जो रड़ण उन जी माफ़ी वठण उन जा ॻोढ़ा
मालिक वट कबूल पइजी विया या रसूल अल्लाह मूं रब उन के बख्शे छॾियो बराबर गुनहगार हुयो बराबर बदकार हुयो बराबर गंदो हुयो न कमो हुयो पर या रसूल अल्लाह उन्हें जो